नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजा हाज़िर आहियां। नाज़रीन मुल्की सियासी सूरतहाल सां गॾोगॾु नई हुकूमत जो ज़िक्र कंदासीं। नई हुकूमत लाइ कार वहिंवार हलाइण जे लाइ कहिड़ा कहिड़ा चैलेंजिस आहिनि। छा हीअ हुकूमत मुख़्तसिर अरसे में कुझु न कुझु डिलीवर करे सघंदी या जेको शहबाज़ शरीफ़ आहे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ आहे त उनजो जेको जज़्बो आहे उहो ई ॾिसण वटां मिलंदो। सॼी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इमरान ख़ान चवे थो त मूंखे क़त्ल जी साज़िश सिटी पई वञे ऐं वीडियो रिकॉर्ड करे छॾी आहे, मूं नाला उन वीडियो में खयां आहिनि ऐं फवाद चौधरी चवे थो त को माण्हू अहिड़ो न आहे जेको इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे। ॿिए पासे वज़ीर आज़म राणा सनाउल्लाह खे फूल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जी हिदायत कई आहे त इमरान ख़ान खे फूल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी वञे। ब्यूरो चीफ इस्लामाबाद आवाज़ न्यूज़ ऐं सीनियर सहाफ़ी आहिनि कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब प्रोग्राम में भली कार चवां थो। जी महिरबानी तव्हांजी। कुर्बान साहब सभ खां पहिरियां त हिकिड़ो सुवालु आहे त छा हीअ हुकूमत डिलीवर करे सघंदी या हिन खां पहिरियां जेका हुकूमत हुई PTI जी हुकूमत हुई 3.5-4 साल हुकूमत रही, उन जेको डिलीवर कयो न कयो जेका बि उनजी कारकर्दगी हुई उहा असां तव्हांजे साम्हूं आहे। महांगाई ओज ते आहे, माण्हू परेशान आहिनि, बेरोज़गारी आहे, परेशानियूं आहिनि, बहरान ई बहरान आहिनि। छा था सम्झो त बेएतमादी रिथ खां पोइ नई हुकूमत का शइ करे सघंदी? शहबाज़ शरीफ़ साहब जेको आहे उहो बयान बि ॾींदो आहे या उनजी काबीना मुस्लिम लीग नून जा अॻुवान चवंदा आहिनि त असां सभु सही करे छॾींदासीं। छा था सम्झो त नई हुकूमत खे कारवांवार हलाइण जे लाइ चैलेंजिस कहिड़ा आहिनि, छाकाणि त हू सब्सिडी ॾियण न ॾियण ते बि पहिरियां बि ॻाल्हि करे चुका आहिनि? जी अली रज़ा, बिल्कुलु तव्हां ॻाल्हि जाइज़ कई। हाणे हिते मसालो हुकूमत जी कारकर्दगी जो अरसे खां रहियो आहे। असुल में मसालो हुकूमतुनि जी कारकर्दगी सां गॾोगॾु हिते सिस्टम जो आहे जेको पाकिस्तान में एग्ज़िस्टिंग सिस्टम आहे हुकुमरानी जो, कानून जी हुकुमरानी जो, आइन जी बालादस्ती जो, इदारनि जी ख़ुदमुख्तियारी जो, इहे समूरा सवाल हल तलब आहिनि जेके हाणे जेके बि शयूं माज़ी में पाकिस्तान जे क़याम खां पोइ वजूद में आयूं उहे हाणे लॻे ई थो त उहे नाकारा थी वियूं आहिनि, उहे घसिजी पिटिजी वियूं आहिनि। तंहिं करे नए सिर हिन समूरे सिस्टम खे हाणे टेक ॾियण जी ज़रूरत आहे। इमरान ख़ान जी हुकुमरानी तव्हांजे साम्हूं रही ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अञा बि उन सां पोइ ते वेंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकुमरानी, उन खां पोइ मुस्लिम लीग नून जी हुकुमरानी, उहे बि शयूं तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त इहा जेका रड़ जेका पिटको जेको ॿुधण में ईंदो उहो इहो ई ईंदो त गुज़िरियल हुकूमत तबाह सिस्टम ॾेई वई, तबाह मईशत ॾेई वई, ॾुखिया फ़ैसिला करणा पवंदा, बेहतरी करणी पवंदी, अवाम खे सब्र करणो पवंदो। इहा हाणे चौथी ही हुकूमत आहे मुंहिंजे ख़्याल में 2008 खां पोइ। उहा बि साॻी ॻाल्हि करे पई। इन जो मतिलबु आहे त मसालो हुकुमरानी जो बि आहे पर असुल मसालो सिस्टम जो आहे ऐं कानून जो आहे जंहिंखे पात्र करण जी ज़रूरत आहे। छो त असां वटि जेको बि सिस्टम लागू आहे उहो टैक्स उगाड़नि जो हुजे, उहो इंसाफ़ जी फ़राहमी जो हुजे, उहो मेरिट जो हुजे ऐं उहे कानून जी हुकुमरानी जो हुजे, लॻे ई थो त उहे सिस्टम नाकारा थी विया आहिनि जेके कमु न पिया कनि, डिलीवर न पिया कनि। तंहिं करे समूरनि धुरियुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते वेही इन जो हल ॻोल्हणो पवंदो। मां सम्झां थो त पहिरियां इहा ख़्वाहिश हुई माण्हुनि जी, मेजॉरिटी जी ऐं मेजॉरिटी अपोजिशन जमातुनि जी, त इमरान ख़ान जी हुकूमत ख़तमु थी वेंदी, हुकूमत चेंज थी वेंदी, शयूं बहितर थींदियूं। पर उन जे बावजूदि हुकूमत तब्दील थी ऐं हींअर जेका हुकुमरानी जेके जमातूं कनि पियूं, मां सम्झां थो त तक़रीबन 50 खां 70% जेको वोट बैंक आहे हिन जमातनि वटि हिननि खे मिलियल आहे। पर उन जे बावजूद बि तव्हांजो रुपए जो क़दर में कमी मुस्तक़िल कमी अचे पई, कर्ज़ तव्हांजा वधनि पिया, बेरोज़गारी वधे पई। छो त मुल्क में हींअर बि बेयकीनी वारी सूरत हाल आहे जंहिं सबबु तव्हांजो मईशत स्टेक ते लॻल आहे ऐं दाव ते लॻल आहे जंहिंखे संभालण जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं उन लाइ ज़रूरी आहे त सभु धुरियूं हिकु फोरम ते वेही
फ़ैसिलो कनि त हिन मुल्क खे कीअं हलाइणो आहे। सही सूरत में सही जंहिं अच्छा नमूने अच्छा सां कुर्बान साहब छा था सूरत हाल सम्झो जंहिं तरफ़ वञे पई जी उन जे हवाले सां ख़तरनाक नतीजा निकिरण जी माना हिकिड़ो सूरत हाल मौजूदु ॾिसण में सही अचे पई सही मतिलबु ऐं ख़दशा भउ वारी ख़दशा सूरत हाल मौजूदु आहे। आहिनि ख़दशा मौजूदु आहिनि। अच्छा कुर्बान साहब कीअं था ॾिसो हिन वक़्तु हिकु पार्टी जी हुकूमत न आहे गॾियल मुख़ालिफ़ धुर हुई इमरान ख़ान जे दौर में उहे सभु माण्हू उहे सभु पार्टियूं हिन हुकूमत में शामिलु आहिनि। छा था सम्झो त जेको लीडर आहे जेको अॻवान आहे जेको वज़ीर आज़म आहे मुल्क जो त उनजी जेका काबीना आहे उहे सभु हिकु मेज़ ते त वेठा आहिनि हिकु काबीना जो त हिसो आहिनि पर छा था सम्झो त फ़ैसिलनि ते अमल दरामद बि ईअं इतफ़ाक़ राय सां थींदो छाकाणि त जेका वज़ीर आज़म जी ऐं जेका सेमी काबीना जी जेका यात्रा आहे लंडन यात्रा पाण उन ते बि ॻाल्हायूं था त पहिरियां इहा ॻाल्हि कयूं त छा जेके फ़ैसिला थींदा जेके ॾुखिया फ़ैसिला जंहिंजो तव्हां बि ज़िक्र कयो इमरान ख़ान बि पंहिंजे दौर में कंदो रहियो हिन वक़्तु शहबाज़ शरीफ़ साहब ऐं मिफ़्ता इस्माइल साहब बि चवंदो रहे थो त ॾुखिया फ़ैसिला करणा आहिनि त छा ॾुखियनि फ़ैसिलनि ते अमल दरामद करण में सभई पार्टियूं सभई काबीना मेंबर मुतफ़िक़ थींदा? जी मां सम्झां थो अलिज़ा ते जेको बि ॾुखियो फ़ैसिलो करिणो आहे सवलो फ़ैसिलो करिणो आहे हींअर जेका बेयकीनी वारी सूरत हाल आहे उन जो मुल्क जी मैशत खे मुल्क खे इंतिहाई शदीद नुक़सानु पहुचे पियो तंहिं करे जेको बि हुकूमत वटि प्लान आहे मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो त हुकूमत खे उहो वज़ीर आज़म खे या काबीना खे गॾियल तौर ते या इतिहादी जमातनि खे गॾियल तौर ते अवाम आॾो रखणु घुरिजे। जेको बि आहे ॾुखियो आहे सवलो आहे छा थियणु वञे पियो छा करणु घुरिजे जेकॾहिं जेतिरी देरि थिए पई उन सां वधीक मसइला गंभीर थियनि पिया हाणे माना इहा हफ़्ते अंदरि तव्हां ॾिठो त माना रुपए जी क़दुर में तक़रीबन 5 खां 6 7 रुपया कमी आई आहे ऐं इहा ई सूरत हाल आहे त तव्हांजे कर्ज़नि में अरबे रुपयनि जी वाधि थी आहे ऐं स्टॉक एक्सचेंज तव्हांजो बहरान जो शिकार आहे ऐं मैशत इंतिहाई माना पूरे नमूने सां मुतासिर थिए पई त अहिड़े सूरत हाल में हिकिड़ो माना वाज़े हिकिड़ो नक्शो क़ौम आॾो पेश करणो तव्हांखे पवंदो ऐं हिकिड़ो प्लान ॾियणो पवंदो अवाम खे क़ौम खे त तव्हां छा करणु वञो पिया हल छा आहे ऐं कहिड़े मामले ते दग ते हली करे इन मसइलनि खे मुंहुं ॾेई सघिजे थो इलेक्शन ई हल आहे ॾुखिया फ़ैसिला हल आहिनि नई पॉलिसी आणणी पवंदी नवां कानून तव्हांखे मुतारिफ़ करणा पवंदा इहे समूरा मामला मां सम्झां थो त फौरी हल तलब आहिनि ऐं फौरी तौर ते हिननि खे मदर ते आणण जी ज़रूरत आहे। मसालो इहो न आहे त इमरान ख़ान हिकिड़ी धुर आहे उहा मुखालफ़त करे पियो जंहिं सबबु मसाला थियनि पिया पर मां सम्झां थो त सॼो समूरो सिस्टम तव्हांजो कमु न पियो करे ऐं उन में ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे गैर यकीनी वारी सूरत हाल आहे तव्हांजो टैक्स सिस्टम कमु न पियो करे तव्हांजी जेको बि करप्शन जो इंडेक्स आहे तव्हांजी सोसाइटी में तव्हांजे मुआशिरे में उहो एतिरो वधी वियो आहे त इनफरादी माण्हू शाहूकार थियनि पिया पर तव्हांजो इहो रियासत तव्हांजी ग़रीब थिए पई ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे देवाले तरफ़ वञे पई बिल्कुलु सही था चओ बिल्कुलु क्लियर हिकिड़ो जेको नक्शो आहे उहो क़ौम जे आॾे सहारणो पवंदो। बिल्कुलु सही था चओ। अच्छा कुर्बान साहब वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंहिंजनि वज़ीरनि सां गॾु या ख़ासि तौर ते जेके हुनजे पार्टी जा वज़ीर आहिनि उन्हनि सां गॾु मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई आहे ऐं छा थो लॻे त छा ईअं थींदो हर भेरे हितां जेके काबीना वेंदी ऐं नवाज़ शरीफ़ वटि उते पहुचंदी उते हाज़िरी ॾींदी उनखां पोइ जेके फ़ैसिला उहो कंदो जेके शयूं उहे कंदो पोइ वरी अची वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जेको आहे उहो हिते अची ऐं उहे फ़ैसिला पाकिस्तानी अवाम खे ॿुधाईंदो ऐं मढ़ण जी कोशिशि कंदो या लागू करण जी कोशिशि कंदो त ऐं ॿियो हिकिड़ो जेका ख़बर अचे पई ज़रियनि खां त उन यात्रा खां पोइ जेके इतिहादी आहिनि उहे किथे न किथे नाराज़ ज़रूरु थिया आहिनि जंहिंजे करे शहबाज़ शरीफ़ सुभाणे इजलास बि सॾायो आहे। एतिज़ाज़ अहसन बि चवे थो त एतमाद में वठणु ज़रूरी हो लंडन वञण खां पहिरियां कीअं था ॾिसो इन लंडन यात्रा खे? अली रज़ा मुंहिंजे ख़्याल में इहो कोई नओं ट्रेंड कोन्हे पाकिस्तान में एमक्यूएम जो जेको अॻूणो क़ाइद हो अल्ताफ़ साहिबु सालनि खां लंडन वेठल हो राब्ता कमेटी ऐं जेके बि फ़ैसिला उहो लंडन मां थींदा हुया ऐं तव्हांखे हिकिड़ो अर्सो इहो बि यादि हूंदो त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु दुबई वेठो हूंदो हो सॼी काबीना सिंध जी उते वेंदी मीटिंगूं थींदियूं ॿियो त थियो सी जा इजलास 2-2 3 ॾींहं उते थींदा हुआ फ़ैसिला थींदा हुआ ऐं हाणे सिंध काबीना पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन हिकु दफ़ो ॿाहिरि हुयो ऐं सिंध काबीना सॼी उते वेही इजलास थिया
मां सम्झां थो त इहो इशू कोन्हे त हिकिड़ी जमात जो क़ाइद ॿाहिरि वेठो आहे उनजे अचण जे हवाले सां अञा बि मुल्क में मसाला मौजूदु आहिनि या उनजी सिहत जो इशू आहे वाट्सो एवर मां नथो चई सघां त असुल रियल इशू आहे छा, पर हिकिड़ी पार्टी जो सरबराह क़ाइद उते वेठो आहे उनजी जमात लाइ सियासी फ़ैसिलनि जे हवाले सां इंतिहाई हिकिड़ा मुश्किल मरहला आहिनि, त करे इहो कोई इशू न आहे त उनजी सॼी काबीना वई जेकॾहिं उनजा सीनियर रहनुमा पंहिंजे ख़र्च ते विया उते मीटिंग थी मुशावरत थी ऐं जेकॾहिं उन हवाले सां का बहितर शयूं साम्हूं अचनि थियूं त मामिलो इहो न आहे त फ़ैसिलो माना लंडन में मीटिंग थी ॾिसणो इहो आहे त उहे जेके बि मुशावरत थी आहे उन जा अवाम जे लाइ नतीजा कहिड़ा था अचनि। सही सही बिल्कुलु सही था चओ। अच्छा हाणे क़ुर्बान साहब इमरान ख़ान जो ज़िक्र कजे त इमरान ख़ान जलसे में चयो आहे त मूंखे मारण जी साज़िश कई पई वञे ऐं मूं वीडियो रिकॉर्ड करे छॾियो आहे। ॿिए पासे शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म साहब जेको आहे उन फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जी हिदायत कई आहे घरू खाते खे। कीअं था ॾिसो इमरान ख़ान साहब जी ॿोली या उनजो अंदाज़ या उनजी जेका जारिहाणी हिकिड़ी ॿोली आहे या हिकिड़ो लहजो आहे उनखे कीअं था ॾिसो ऐं इन सां नुक़सानु कंहिंखे आहे ऐं फ़ाइदो कंहिंखे आहे या सिर्फ़ु इहा बसि सियासी ॻाल्हि ई आहे ऐं अवाम जेको आहे उहो वीचारो अवाम उते ई रहंदो जंहिं हाल में अॼु आहे? अली रज़ा मां सम्झां थो त मौजूदा हुकूमत में जेका मौजूदा हुकूमत तब्दीली आंदी आहे अदब इतमाद जी शक्ल में ऐं हिते मरकज़ में ऐं उन खां पोइ पंजाब मां सम्झां थो त इमरान ख़ान जे लाइ त हिकिड़ो छोटकारे जो रस्तो खुली वियो आहे ऐं उनजो उनजी हाणे इहो हिकिड़ो प्लान आहे या कुदरती तौरु उनखे छोटकारो मिलियो जेका सूरत हाल मुश्किल हुई उन मां हुनजो फ़िलहाल छुटकारो थी वियो आहे। हाणे हू पंहिंजी सियासी गेम करे पियो ऐं उन में हू समूरा पता खेॾे पियो ऐं हू समूरनि रियासती इदारनि खे मौजूदा हुकूमत खे समूरनि उन धुरियुनि खे निशानो बणाए पियो जेके हुकुमरानी में आहिनि या रियासती माना कारोबार में शामिल आहिनि, तंहिं करे हू दाउ करे पियो दाउ खेॾे पियो ऐं हुनजो यकीनी तौर ते हुनजा जेके बि असर पवंदा उहे मुल्क ते पइजी रहिया आहिनि। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में महीनो सवा महीनो हुकुमरानी नई खे थियो आहे, पर उन में जेके बि मामला साम्हूं अचनि पिया उन में इमरान ख़ान रियासती इदारनि खे ऐं हुकूमत खे मुंहिंजे ख़्याल में त लोॾे छॾियो आहे। तंहिं करे मां इहो सम्झां थो त वक़्तु आहे त इन धुरियुनि खे समूरनि खे हिकु वरी बि हिकु दफ़ो ॿीहर हिकु प्लेटफॉर्म ते वेही इहो तइ करिणो पवंदो त मामलनि खे कहिड़े रूप में हलाइणो आहे ऐं मसइलनि जो हल छा आहे। वॾी महिरबानी क़ुर्बान साहब। नाज़रीन प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।